अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ है। यहाँ वज़ीर उन्नड़ मोरो मां ख़बर शामिल कयूं था। शोबान अली अबड़ो जी मोरो शहर जे दर्स रोड ते बिजली जी 11,000 वोल्ट जी तार फ्रूट खपाईंदड़ पोरियत गुल हसन चवाण जे मथां ओचितो किरी पई, जंहिंजे नतीजे में हू सड़ी मौके ते ई फोत थी वियो। ख़बर पवण ते संदसि वारस शहरी ऐं सिपाही समाजी तंज़ीमुनि जा कारकुन वाक़े वारे हंधि पहुता ऐं लाश खणाई तहलका अस्पताल मोरो पहुता, जिते डॉक्टरनि पोरियत जे फोत थियण जी तस्दीक कई ऐं ज़रूरी घुर्जूं पूरो करण बाद पोरियत जो लाश वारसनि हवाले कयो वियो, जेकी लाश खणी इंसाफ़ लाइ मोरो थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे लाश रखी धरणो हयो। मोरो वाडा सेपको अमले मथां क़त्ल जो केस दाख़िल करे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो ऐं इंसाफ़ जी घुर पिण कई। उन मौके ते शहज़ाद चौहान, अरबाब चौहान, माशूक चौहान, हाजी बरकत चौहान, सुलेमान चौहान ऐं शाहनवाज़ भट्टी ऐं ॿियनि चयो त सेपको मोरो जे अमलदारनि जी नाअहली ऐं लापरवाही जे करे हिकु ग़रीब पोरियत फोत थी वियो आहे। काफ़ी दफ़ा सेपको अमलदारनि खे अहिड़नि ख़राब हालत तारुनि जी शिकायत कई हुई, पर उन्हनि को बि तवजो न ॾिनो ऐं उहा 11,000 वोल्ट जी तार पोरियत जे मथां किरी पई ऐं हू फोत थी वियो। असां उहो अमल हाणे बर्दाश्त न कंदासीं। सेपको मोरो जे इंजीनियर, SDO, लाइन सुपरीडेंट ऐं ॿिए अमले ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे, जंहिं करे असां मोरो थाणे अॻियां लाश रखी धरणो हयो आहे। जेसीं ताईं क़त्ल जो केस दाख़िल नथो कयो वञे ऐं सेपको अमलदारनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे, तेसीं ताईं असांजो धरणो जारी रहंदो ऐं लाश न खणंदासीं। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।